अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, नेशनल सिक्योरिटी पॉलिसी फर्स्ट एवर नेशनल सिक्योरिटी पॉलिसी ठही वई जंहिंमें अप्रूव भी थी वई कि पंहिंजो जेका अस्करी क़यादत ऐं सिविलियन क़यादत ॿिन्ही जे तरफ़ां, पर पोइ हाणे जहिड़ो अची हिते बीठो आहे त रज़ा रबानी साहब चवनि था त नेशनल सिक्योरिटी पॉलिसी जो तरीक़ो ई ग़लति कढियो आहे। तव्हां नेशनल सिक्योरिटी पॉलिसी जेका आहे उहा पार्लियामेंट जी नेशनल सिक्योरिटी जेका कमेटी हूंदी आहे उतां शुरू थिए आहे, उनखां पोइ उहा सॼनि सां मुशावरत करे उनखां पोइ पार्लियामेंट मां अप्रूव कराई वञे। तव्हां पहिरियां अप्रूव करायो था, हुननि जे बचकोल त असां अप्रूव कराए छॾी आहे। हाणे हफ़्ते में असां डिटेल्स ॾेई छॾींदासीं ऐं पोइ पब्लिक राय जे ज़रिए असां फीडबैक वठंदासीं। ॾिसो यासिर, पहिरीं त सुवाल इहो आहे त अगरि मुल्क जे ठहण जे 75 सालनि खां पोइ, तक़रीबन 75 साल पाकिस्तान खे ठहे थी आहे, अगरि 75 सालनि खां पोइ असीं क़ौमी सलामती जी पॉलिसी ठाहियूं पिया त गुज़िरियल 75 साल असां कहिड़ी पॉलिसी ते क़ौमी सलामती जो किसो हलायो पिए? एक्सपेरिमेंट न, मतिलबु इफ़ वी डिन, असां वटि अगरि का पॉलिसी हुई कोन क़ौमी सलामती जी, त पोइ हीअ छा ॿुधंदा, नंढे हूंदे खां ॿुधंदा आया आहियूं त हीअ क़ौमी सलामती जे ख़िलाफ़ु पियो थिए, हीअ क़ौमी सलामती जे ख़िलाफ़ु पियो थिए, हिन खे ॿधी छॾियो, हिन खे जेको आहे टंगे छॾियो, हिन जी हुकूमत हटाए छॾियो, हिन खे इक़्तिदार में न अचणु ॾियो, हीअ थिए हू थिए। पोइ उहा कहिड़ी क़ौमी सलामती हुई? छाकाणि त उहा क़ौमी सलामती छा बिना पॉलिसी जी हुई, या जेको बि फ़र्द हुआ एग्ज़ैक्टली उन्हनि जेको फ़ैसिलो कयो पिए उहा ई पॉलिसी हुई। ऐं हर ॻाल्हि ते इवन मीडिया खे सम्झायो इहो, ॾिसो यार, तव्हां ही क़ौमी सलामती जे क़ौमी मुफ़ाद, क़ौमी सलामती, इहे त अखर ॿुधी ॿुधी असांजी ॾाढी अच्छी थी वई। त मां अॼु ख़बर पई त का पॉलिसी कोन हुई। कमाल थी वियो, असां वटि का पॉलिसी न हुई, पोइ असांखे लेक्चर जेके मिलंदा हुआ त ही तव्हां क़ौमी मुफ़ाद, ॾिसो न, जॾहिं चइबो त नेशनल इंट्रस्ट, क़ौमी मुफ़ाद, त क़ौमी मुफ़ाद सां मुराद इहो आहे त अहिड़ी शइ न कयो छाकाणि त हिन सां मुल्क जी क़ौमी सलामती खे हाञो पहुचण जो ख़दशो आहे, यानी हू क़ौमी सलामती जे ख़िलाफ़ु आहे कमु। त पोइ हू असांखे इहे लेक्चर छो मिलिया? अगरि अॼु ख़बर पई आहे त क़ौमी सलामती पॉलिसी त हुई कोन असां वटि, ऐं उहो अॼु ख़ैरनि सां असांजी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जेके NSC आहे, जंहिंमें असांजी सिविलियन ऐं अस्करी क़यादत आहे, उन्हनि गॾिजी सॼी ठाही आहे, ऐं हुनखां पोइ हाणे चवनि था त कैबिनेट अप्रूव कंदी, ऐं पोइ हू पॉलिसी माण्हुनि लाइ, राय आमा लाइ रखी वेंदी। ठीकु आहे, हीअ त हाणे टेक्निकल बहसनि जेके रज़ा रबानी साहिबु कनि पिया त हू क़ौमी सलामती जेका कमेटी आहे पार्लियामेंट जी, उतां शुरू थिया, पोइ हीअ थिया। ॾिसो, असां वटि शुरू खां जॾहिं खां मतिलबु हिन मुल्क में जमहूरियत या हुन खां अॻु बि ऐं बाद में बि हीअ सलामती जा जेके मामलात आहिनि उहे पार्लियामेंट में त कॾहिं डिस्कस थिया ई कोन्हनि। कॾहिं डिस्कस थिया आहिनि। नेशनल एक्शन प्लान जेको आहे हिकिड़ो चकर, नेशनल एक्शन प्लान, बाक़ी नेशनल सिक्योरिटी खे हमेशह हिकिड़ो हसास ऐं हिकिड़ो खुफ़िया मतिलबु रखियो वियो आहे असां वटि। ऐं असां वटि जेको आहे उहो इन ते हू सॼो डॉन लीक्स वारो किसो जेको हो त हाउस एंड ऑर्डर वारो, उहो जेको आहे सॼी कंट्रोवर्सी बि हुन ते क्रिएट थी वई त भई तव्हां हीअ आउट कीअं करे छॾी आहे, हीअ त असांजी नेशनल सिक्योरिटी जे ख़िलाफ़ु कमु थी वियो आहे। सो मूंखे ऑनेस्टली ॻाल्हि इहा आहे त थियण ते पब्लिक जो फीडबैक ज़रूरु, पर दुनिया में हर शइ लाइ पब्लिक वटि न वञिबो आहे। उन लाइ पब्लिक जा जेके चूंडियल एवज़ी आहिनि उन्हनि जो विज़डम वठिबो आहे, उन्हनि जी राय वठिबी आहे। त असांजी पार्लियामेंट में जहिड़ो तहिड़ो इहो ई आहे चूंडियल आवान, त ज़ाहिर आहे हाणे सॼे मुल्क मां कीअं फीडबैक वठंदा, त बहितर आहे त पार्लियामेंट में खणी वञनि हिन खे। पर जेके हिन जेका ओचितो सलामती काउंसिल जी सलामती नेशनल क़ौमी सलामती जी जेका पॉलिसी ज़ाहिर थी आहे, उनमें कुझु जेके नुक़्ता हुकूमत बयानु कया आहिनि त भई जेको उनजो मुख्य 5 सालनि लाइ ठाही वई आहे, ऐं उनजो मुख्य जेको नुक़्तो हूंदो उहो मुल्क जी मईशत हूंदो। बिल्कुलु ठीकु आहे। अगरि मईशत ई, छाकाणि त मूंखे इन ते बि हैरत थिए थी त असां एतिरो 75 साल लॻाए छॾिया इहो सम्झण में त मईशत खां सवाइ तव्हांजे मुल्क जी सलामती ऐं मुल्की मुफ़ाद जेके आहिनि उहे हमेशह अंडर थ्रेट रहंदा, ख़तरे जे हेठि रहंदा। तव्हां वटि अगरि मतिलबु मुल्क में पैसो कोन्हे त कीअं दिफ़ा थींदो, ऐं तव्हांजी जेके इंटरनेशनल फोर्सिस आहिनि हू तव्हांखे ब्लैकमेल कंदियूं, छाकाणि तव्हां वटि ॾोकड़ कोन्हे, जेको हींअर थिए पियो ऐं काफ़ी अरसे खां ॾहाकनि खां थिए पियो। पर हाणे सवाल इहो आहे त
अगरि इहो रियलाइज़ेशन आई आहे त मईशत या इकॉनमी ई बेसिक आहे, त पोइ वरी सुवाल शुरू थींदो त जेको असां वटि माज़ी में सिर्फ़ु करप्शन त न थी आहे न। ॾिसो असां वटि सिर्फ़ु हिकिड़ी कहाणी ॿुधाए वञे थी जेको भई पीपल्स पार्टी हुकूमत ई करे छॾियो, नवाज़ लीग हुकूमत ई करे छॾियो, फलाणी हुकूमत ई करे छॾियो, पर जेको बेसिकली जेको ज़ौलत दौर में थियो ऐं जेको मुशर्रफ दौर में थियो, त तव्हां मुल्क जी इकॉनमी जेका आहे थॉट ही चेंज कयो, उनजी मतिलबु तव्हां मुल्क की इकॉनमी खे गिरवी रखी छॾियो। जस्ट कि तव्हांखे लेजिटिमेसी खपंदी हुई, डिक्टेटर्स खे अमेरिका बहादुर ऐं वेस्ट जी लेजिटिमेसी खपंदी हुई, त तव्हां हिकिड़े लिहाज़ सां सॼी इकॉनमी खे जेको आहे उहो जेको हुनमल कॉम्प्रोमाइज़ कयो उहो अॼु ताईं भोॻियूं पिया। हीअ रिश्वत त हिते लोकल रुपयनि में थी न। सो ऐं हिन खे बि सही न पियो चवां। सो वॾी महिरबानी, अगरि देरि सवेर 75 सालनि खां पोइ असांखे ख़्यालु अची वियो आहे त असांजी इकॉनमी जेका आहे उहा असांजी नेशनल सिक्योरिटी लाइ अहम जुज़ आहे, त तमामु सुठी ॻाल्हि आहे, इहो देरि आहे दुरुस्त आहे। त ॿियो हिकिड़ो हिन में नुक़्तो बि ॿुधो त भई आम माण्हू जी जेका फलाह आहे ऐं सिक्योरिटी आहे, छाकाणि त माण्हुनि खां सवाइ क़ौम कहिड़ी ऐं क़ौम न आहे त सलामती कहिड़ी। सो रियासत में रहंदड़ माण्हू जी पंहिंजी जेका सलामती आहे उहो बिल्कुलु क़ौमी सलामती सां जुड़ियल आहे। ऐं दुनिया में त ईअं थिए थो, अमेरिका लाइ त इहो चयो वञे थो त अगरि हू हिकिड़ो को अमेरिकी दुनिया जे कंहिं कुंड में बि अगरि हुन सां ज़्यादती थिए थी त पूरो अमेरिका जेको आहे उन ते हमिलो करण लाइ जवाज़ मिली वञे थो अमेरिका खे। त असां वटि पंहिंजे ई मुल्क में माण्हुनि सां माण्हू खमजनि पिया, माण्हुनि खे थाणनि में इंसाफ़ न पियो मिले, माण्हुनि खे अदालतनि में इंसाफ़ नथो मिले, करप्शन आहे, सभु शयूं जेके आहिनि, माण्हुनि जी सिक्योरिटी बिल्कुलु क़ौमी सलामती जो हिसो थियणु खपे। सो चलो, मां त हैरान रुगो इहो ॿुधी थियोसि त आख़िर 75 साल लॻाए छॾियऊं, जेका बेसिक डॉक्यूमेंट हुजणु खपे आहे, 75 साल लॻी विया। जी हा, ऐं उहो बि सभु ख़ैर देरि आहे दुरुस्त आहे, जीअं हमेशह तव्हां चओ था, पर नेशनल सिक्योरिटी पॉलिसी जीअं पाण बि तव्हां ॻाल्हि कई त इहा विथस्टैंड केतिरो कंदी? 5 सालनि लाइ ठाही आहे, 5 साल गवर्नमेंट सेम जेका आहे त न रहंदी, त 5 सालनि लाइ ठाहिण जो त को फ़ाइदो ई न थियो। अगरि गवर्नमेंट ही खे नेशनल सिक्योरिटी पॉलिसी जेका आहे उहा अडॉप्ट करणी आहे, अगली गवर्नमेंट ईंदी उहा पंहिंजी नेशनल सिक्योरिटी पॉलिसी अडॉप्ट कंदी, पार्लियामेंट में ज़रूरी आहे। न ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इन करे रियासती इदारनि खे फ़ौज ऐं अस्करी क़यादत खे बि शामिलु कयो वियो आहे त ही को हुकूमतनि जी पॉलिसी न आहे ऐं न हुजणु खपे। पार्लियामेंट खे त इन्वॉल्व करणु ज़रूरी न, पार्लियामेंट त ज़ाहिर ॿी पार्लियामेंट अचे त हुनखे चेंज त करे सघे थी, ज़ाहिर वक़्त ऐं हालात सां माण्हू पंहिंजी पॉलिसीज़ चेंज कंदो आहे। लेकिन क्वेश्चन इहो आहे त छा पार्लियामेंट खे, छा काबीना खे, हीअ त जेके हिकिड़ी मथाछरी क़िस्म जी गुफ़्तगू आहे न, पर असांजा अफ़गानिस्तान सां, असांजा अमेरिका सां, असांजा चाइना सां, छाकाणि त बेसिकली असांजी नेशनल सिक्योरिटी एक्सटर्नल पॉलिसी सां जुड़ियल आहे न, त छा सभु ॻाल्हियूं ॿाहिरि ॿुधायूं वेंदियूं त छा अंदरि तइ पियो थिए या डिफाइन कयूं वेंदियूं प्रॉपरली? त आउं त न सम्झाईं थी आहे मुश्किल, लेकिन वरी हिकिड़ी डिबेट थींदी। जी हा, जी हा, जी हा, ठीकु आहे। अच्छा, वक़्तु हलंदा पिया। अच्छा, वरी फवाद चौधरी साहिबु 2-3 ॻाल्हियूं करे विया। हिकिड़ो त मुदो हुन ते अचूं था पिया, पर अगरि हिन मुदे खां ई ॻाल्हि जेको रिलेटिव बि आहे, असां वटि लॻे थो पियो त असां वटि इन बि आहे काफ़ी, त जोखे जेके नाज़िम जोखे साहिबु आहिनि, जो मर्डर थियो, उन्हनि जी JIT वफ़ाक़ी सरकार ठाहे छॾी आहे, अनाउंस करे छॾियो अथई त छो जो जेको आहे उहो क्रिमिनल नेग्लिजेंस कई थी वञे केस जी प्रोसीडिंग्स में, इन करे असां JIT ठाहियूं था ऐं उहा सिविल इदारनि जा सरबराह ऐं फ़ौजी इदारनि जा बि जेके आहिनि अमलदार उहे इन्वेस्टिगेशन कंदा। जी, सिविल मिलिट्री हिकिड़ी JIT ठहंदी, त उनमें मिलिट्री एजेंसीज़ जा माण्हू बि हूंदा ऐं सिविलियन बि हूंदा। अच्छा, चलो उहो जांच थी वेंदी, ज़ाहिर आहे वरी हुनमें कुझु अरेस्ट थींदा, हिकिड़ा त ऑलरेडी अरेस्ट आहिनि, लेकिन हाणे इन ते त को लीगल माण्हू या सिर्फ़ु ओपिनियन ॾेई सघे थो त ऑलरेडी हिकिड़ो चालान सबमिट थियल आहे, उहो हिकिड़ी केस प्रोसेस में हले पियो। ठीकु आहे, थी सघे थो त हू JIT जेका पंहिंजी फर्दर डिटेल रिपोर्ट फाइल करे त हुनमें अदालत में हुन सां तकिड़ो फ़ैसिलो थियण में मदद मिले। ऐं ॿियो इहो थिए थो त असांजे मुल्क में जॾहिं JIT ऐं ख़ासि तौर ते JIT में जॾहिं मिलिट्री ऑफिशल्स जो ज़िक्र अचे थो त थोरा माण्हू छिरकणु शुरू कनि था, अगरि को मतिलबु साबितियूं मिटाइण या को प्रेशर आणण ऐं हू सभु मामला हुजनि था, त माण्हू थोरो परे परे थिए थो। लेकिन ऑब्वियसली पाण इहो सम्झी सघूं था त PTI हुकूमत आहे, हिते ई पीपल्स पार्टी जा MNA MPA हिन में इन्वॉल्व आहिनि,
सो छो इंट्रस्ट आहे? एतिरो त इमरान ख़ान खे करण ई खपे। जी हाँ, छो इंट्रस्ट आहे पीटीआई जो उहो बि सम्झ में अचे थो पियो। ठीकु आहे साहब। अच्छा फवाद चौधरी साहब अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहा ॻाल्हि त अनाउंस कई गॾो गॾु उन्हनि इहो बि चई छॾियो त नवाज़ शरीफ़ साहब पाण वापसि कॾहिं बि न ईंदा। ॿ टे चकर दोहरायूं त कॾहिं बि न ईंदा, असां ई उन्हनि खे वापसि वठी ईंदासीं। छो जो जीअं असांजे यूके सां अरेंजमेंट्स हलनि था पिया जेके ऑलमोस्ट कंप्लीट थी चुका आहिनि, जेको असां नवाज़ शरीफ़ खे मजबूर कंदासीं वापसि अचण ते। ऐं बाक़ी उन्हनि अपोज़िशन जे मथां इल्ज़ाम आया आहिनि त अपोज़िशन जेका आहे उहा दिहाड़ीदार आहे, कोन थी इमरान ख़ान जी सरकार कार्य करे सघे। बिफोर जंपिंग टू दैट इशू, आउं हू नाज़िम जोखी वारी ॻाल्हि हिकिड़ी कयां त पर मूं जेको हुनजो भाउ जो बयानु ॾिठो नाज़िम जो, हू हिन मां ख़ुशि आहिनि, मुतमईन आहिनि, छाकाणि त संदन मदर जेका आहे शहीद नाज़िम जी, उहो टियों ॾींहुं चई पई त अगरि इंसाफ़ न मिलियो त हू ख़ुदा न ख़ास्ता आपघात कंदी। त उन्हनि खे अगरि आथत थी आहे हिन GIT सां ऐं हिन मां को बहितरी थिए थी त आउं हिन ते को अरहा न आहे, हीअ सुठी ॻाल्हि आहे। अगरि जंहिंसां ॾिसो विक्टिम जेको आहे, मक़तूल जेको आहे, उहो त हलियो वियो। हाणे इंसाफ़ लाइ जेसि ताईं हुनजा वारिस मुतमईन नथा थियनि तेसि ताईं उन में हमेशह शको शुबो रहे थो। सो अगरि हुनजा वारिस मुतमईन थियनि था त हिकिड़ी भली ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे पाण फवाद चौधरी साहब ते अचूं था त नवाज़ शरीफ़ ईंदो कोन, आंदो वेंदो, हाणे इहो फ़ैसिलो कीअं थींदो? इहो फ़ैसिलो ॾिसो न, हू त चवनि था नवाज़ लीग वारा त हू जेको बरतानिया बदर करण वारो, यानी उनखे मुल्क मां बरतानिया मां कढण वारो जेको फ़ैसिलो, उनखे हू अपील बि करे सघनि था। त थी सघे थो त नवाज़ शरीफ़ ईअं ई कैलकुलेट कंदो हुजे त ऐं नवाज़ शरीफ़, आउं सम्झां थो नवाज़ शरीफ़ उहो मरहलो अचणु न ॾींदो। जीअं ई बरतानिया में हुनजा वकील हुनखे ॿुधाईंदा त तुंहिंजे ख़िलाफ़ थी वञे, त मामिलो तुंहिंजे ख़िलाफ़ थो वञे, मतिलबु हाणे 2-3 महीना आहिनि, त हू उतां फ़ैसिलो अचण खां अॻु ई पाण वापसी जो फ़ैसिलो कंदो। जी जी जी, ठीकु आहे साहब। कॉलर असां गॾु गुलाम मोहम्मद महर उमरकोट मां। जी महर साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। तव्हांजो आवाज़ु कटिजे थो साईं, तव्हांजो आवाज़ु कटिजे थो, ॿीहर कॉल कजो अगरि करे सघो त। ॿियो बि कॉलर ज़फ़र नकवी हैदराबाद मां। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम यासिर जनाब अली काजी साहब, आपको भी सलाम हो। सर, अब कुछ दिनों से जब से सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में आ रही है, माशाल्लाह बहुत एक्टिव और बहुत ही वो, जैसे आज उनके वर्डिंग से कि हमें ब्लास्ट करेंगे और कराची को इंशाल्लाह वापस उसी की शक्ल में लेके आएंगे। काफ़ी इंक्वायरी शुरू हो गई हैं बागात के, और इनकी जो ज़मीन है उनका तकद्दुस बहाल हो गया। बहुत अच्छा हो रहा है, बहुत अच्छा हो रहा है, इस पर आप रोशनी डालिएगा। लेकिन मेरा कहना ये कि ज़मीनों की और जायदाद की और बागात की तो इतनी अहमियत है, जो हमारे मुल्क में एक अजीम लोग मारे गए हुजूम में और उनकी गवाही भी ना मिल सकी 27 दिसंबर को, जैसे बीबी गई, बहुत सारे ऐसे केसेज हैं। ऐसा भी कोई केस उठे ना कि पता चले कि मादर मिल्लत के जख्म थे और ये सब मारे गए, इनके कातिल क्यों नहीं मिलते? इस पे भी थोड़ा सा चाहिए कोर्ट्स को कि सो मोटे एक्शन ले। काजी साहब इस पे डिस्कस कीजिए प्लीज। ठीक है नकवी साहब। नवाज़ शरीफ़ वारी ॻाल्हि ऐं फवाद चौधरी वारी पहिरीं पूरी करे वठां त हाणे ॾिसो न, अगरि नवाज़ शरीफ़ खे इहो महसूसु थियो त हू उनजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अचण वारो आहे, त हू हुन खां अॻु अचण जी कंदो, त उनखां पोइ हुकूमत इहा दावा कंदी त हीउ हुन प्रेशर में अचे पियो। नवाज़ शरीफ़ चवंदो त मां त उअं ई आयुसि पे, सो पोइ हाणे क्रेडिट खणण जो मसइलो थींदो आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त रिपरकशंस छा थींदा, हुकूमत खे बि हुकूमत लाइ बि इहो प्रेशर त अची वेंदो अगरि नवाज़ शरीफ़ वापसि अची जेल में बि वेही रहियो। हाणे इहा अलॻि ॻाल्हि आहे त बहरहाल 72-73 सालनि जो हूंदो नवाज़ शरीफ़। जी हा, थोरो हा एतिरो हूंदो या थोरो मथे हूंदो, थोरो मथे हूंदो। ऐं इहा ॻाल्हि में बि राज़ न आहे त 2 दफ़ा हुनजी हार्ट सर्जरी थी चुकी आहे। बाक़ी ॻाल्हियूं त ठीकु आहे, प्लेटलेट्स हू त मामिलो पंहिंजे, पर एतिरी ॻाल्हि त कंफर्म आहे त हार्ट पेशेंट बि आहे। सो जेल में रहणु ॾुखियो त आहे। सो इहो वेतर अगरि को डील न बि आहे, जेको आउं सम्झां थो त एतिरी डील थियणु वञे पई, अगरि थी न बि आहे त हू हिकिड़ो धुर न थींदी असांजा सगारा इदारा। सो अगरि ईअं न बि आहे त नवाज़ शरीफ़ अगरि वापसि अची पाकिस्तान जी जेलनि में वेही रहियो त हीउ एतिरो वॾो प्रेशर ऐं वज़न हूंदो, छाकाणि त सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्दु अंदरि बंदि न हूंदो, त GT रोड जी राया मां हूंदी, जेको प्रेशर वज़न इलाही वधी। जी हा जी हा। करण सां गॾु जावेद मंगरियो कराची मां। जी मंगरियो साहब, छा चवणु चाहींदा? हा यासिर साहब, 2 ॻाल्हियूं करणु चाहींदुमि। हिकिड़ो त कल्ह वर्सी हवाले सां
असां इश्तिहार पढ़ूं था खोड़ सारा, ज़िमेदारी ॻाल्हि आहे अख़बारी जेको आहे या मीडिया जेके मालिक आहिनि उहे त खोड़ सारो कमाइनि था। उन में जेका ग़लति ॻाल्हि असां नज़र अचे थी त तव्हां ॾिसो त जेका हिकिड़ी मुख़्तियारकार SDM DC वग़ैरह या ॿिया हल्क जेके मतिलबु ब्यूरोक्रेट्स जहिड़े तरीक़े सां यूज़ था थियनि, वीचारा वर्करनि जे अॻियां बीठा आहिनि, ज़लील ख़्वार थियनि था। त तव्हां ॾिसो त ब्यूरोक्रेसी जेका हाणे जेका हिकिड़ी तज़लील थिए पई जंहिं तरीक़े सां पोस्टिंग ऐं जेको आहे हुनजे ट्रांसफर जे हवाले सां, त वीचारनि ते मूंखे त ॾाढो हिकिड़ो तर्स अचे पियो त जेको आहे इहे सभई पंहिंजो नालो ॻाल्हाइण जे लाइ ॾिसो त कीअं जेको आहे बीठा आहिनि उते या उते तकरीब में जहिड़े तरीक़े सां उहे ज़लील ख़्वार थियनि था त सिर्फ़ु पाण खे को जेको नालो मूंखे को ॾिसी वठे को पंहिंजो MLA MP त मां बीठो आहियां उते, हिकिड़ी हाज़िरी जीअं लॻाइबी आहे उते, त यानी इन खां वधीक तज़लील जेको आहे असांजी ब्यूरोक्रेसी जी थी नथी सघे जेका पोयनि 75 सालनि में न थी आहे। मां त जेके हाणे ॾिसूं था पोयनि 13-14 सालनि में हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेको आहे ठीकु आहे जेको डिसीशन्स खणी थिया आहिनि त ठीकु आहे, नवाज़ शरीफ़ या फ़ौजी ब्यूरोक्रेसी हुननि खे 4.5-5 साल एग्री थिया आहिनि त ॾियूं इमरान ख़ान खे, त इमरान ख़ान खे ॾिसो पंहिंजी कारकर्दगी हाणे थोरी चेक करणी पवंदी। असां जेकॾहिं तारीख़ ॾिसूं जेको आहे त जेके रेडिकल चेंजिस जेको आहे भुटे पंहिंजे दौर में कयूं त उन ज़माने मुबशर हुयो ऐं उन खां पोइ सिर्फ़ु राणा हनीफ़ आयो। 6-7 सालनि में सिर्फ़ु 2 जेको आहे फाइनेंस मिनिस्टर चेंज थिया ऐं सॼियूं रेडिकल चेंजिस जेको आहे बिल्कुलु पूरो बदिलजी वियो। मुल्क जेको आहे तव्हांजो सोशलिज़म थी वियो, तरफ़ अची वियो, हिकिड़ियूं रेडिकल चेंजिस अची वियो, इकोनॉमी चेंज थी वई। हुननि खे बि त ख़बर कोन्हे त जेको आहे न हुननि खे तजुर्बो जेको आहे मुबशर खे त कीअं हे त बार इहा ॻाल्हि असां तजुर्बो कान्हे को पहिरियों दफ़ो आहे। बाबा ॾिसो जेकॾहिं तव्हांखे कमु करण नियत आहे, तव्हां कमु करणु चाहियो था त ज़रूरत ई न आहे त तजुर्बे जी। मुबशर खे त कोई बि तजुर्बो कोन्हे। ॾिसो मुबशर तव्हांखे ATM बम बि ठाहे ॾिनो, तव्हांजी इकोनॉमी बि ठाहे ॾिनई, तव्हांखे सॼो सोशलिज़म वारो निज़ाम बि आणे ॾिनई ऐं उन खां पोइ रिज़ल्ट्स बि अचणु शुरू थी विया विदिन 7 years में। त हाणे थोरो इमरान ख़ान खे ॾिसो पंहिंजी जेको आहे टीम जी कारकर्दगी चेक करणी पवंदी। जेकॾहिं डिसीशन जीअं थियनि था त जेको तव्हांखे थोरो मौक़ो ॾियूं था, ठीकु आहे, तव्हांखे जेको फ़िलहालु तव्हांखे नथा मोकिलियूं घर जेको आहे, त तव्हां हाणे थोरी पंहिंजी कारकर्दगी बहितर कयो। इमरान में थोरो हाणे अकुल अचणु खपे त पंहिंजी हाणे परफॉर्मेंस बहितर करे। ऐं ॿियो जेकॾहिं वाक़ई नवाज़ शरीफ़ अची आहे त इहो हिकिड़ो छाती शहीद थी वञे। इमरान ख़ान जहिड़े तरीक़े सां नारा हणे थो त हे करप्ट माण्हू खे तव्हां जेको आहे NRO जो था, त वाक़ई ज़रूरत बि कान्हे का, इहा एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ ॻाल्हि वेंदी। त वरी इमरान ख़ान जहिड़े हिकिड़े नायल हुकुमरान खे जंहिं 3 सालनि में कुझु बि न करे ॾेखारियो आहे, उनखे वरी तव्हां हिकिड़ो मौक़ो ॾियो त जेको वरी आवाम जे साम्हूं अचे ऐं नवाज़ शरीफ़ जी बेस ते जेको वरी ॿीहर इलेक्शन खटी सघे। इमरान ख़ान खे बिल्कुलु मौक़ो ॾियो ऐं हुनखे हाणे थोरो पंहिंजो पाण चेक करणो पवंदो, पंहिंजो मजराइणो पवंदो। पंजाब में जेका ठीक है साईं साईं पूरा एनालिसिस। मेरे यहाँ नकवी साहब की बात कर लें, फिर मंगलू साहब पे आते हैं कि वो फरमा रहे हैं कि कोर्ट्स एक्टिव हैं कराची को वापस अपनी शक्ल पे लाने के तो लिए, क्या करना चाहिए फिर? मतलब चाहिए साईं जी शायदि अलाए हुयो छा साईं जो सवाल, लेकिन वापसी शक्ल में लाने की कोशिश कर रहे हैं। महंगाई जी भी सही गाल कही, मिक्स की। हाँ, उन्होंने कहा मुझे याद आ गया, उन्होंने कहा कि जो अहम शख्सियात की असैसिनेशन और शहादतें हुई हैं, हाँ उन्नति मोहतरमा शहीद की जिक्र किया, लियाकत अली खान शहीद का जिक्र किया, तो उनका भी कुछ कोट ले। देखिए नकवी साहब, ये तो हज़ार ख्वाहिशें ऐसी और लेकिन बात यह है कि दुनिया में ये तवक्कात जुडिशरी से होते नहीं हैं। ये आपकी इन्वेस्टिगेशन करने वाले इदारा, तहकीकाती इदारों से दुनिया में तवक्का की जाती है कि वो कोई चीज़ लेकर आएंगे। अब बात यह है कि यहाँ पर छुट्टी उन्हें ना मिली जिन्हें था सबक याद। जो भी इदारा थोड़ा सा एक्टिव होता है तो हम अपनी तमाम उम्मीदें उनसे लगा देते हैं। हम सब काम अदलिया से तवक्का रखेंगे तो फिर वो एक जुडिशल एक्टिविज़म शुरू हो जाता है। मैं तो फिर वही बात करूँगा कि मुझे तो सिर्फ, जैसे मैंने कहा कि हर किसी को अपनी अपनी तवक्कात है, मुझे अदलिया से, आला अदलिया से ये उम्मीद और तवक्का है कि किसी दिन वो अपनी सारे जुडिशल प्रोसेस को भी एक दफ़ा नोटिस लेकर इसके लिए कोई बेंच बार का कोई ऐसी कमीशन या कुछ बनाएंगे जो 2-3 महीने में कोई रिकमेंडेशन देकर उसको इम्प्लीमेंट किया जाए। मतलब देखिए ना, अब लेकिन ये काम अदलिया का नहीं है। अगर सोचा जाए कि ये तो तहकीकाती इदारों का है, ये तो जो इन्वेस्टिगेट करने वाले इदारे हैं उनका काम है कि इनका सबका मतलब मंजर आम पे लाए जाएं कि कौन इसके पीछे कार फरमा थे। मंगलू साहब त हिकिड़ी पंहिंजी गुफ्त तव्हां कॉलर आहे? जी हाँ कॉलर अचूं था पिया। गुलाम मोहम्मद महर उमरकोट मां। जी महर साहब छा चवणु चाहींदा? असां अली काज़ी खे सलाम पेश कंदासीं। प्रोग्राम तमामु ज़बरदस्त कनि पिया। असांजो अॼु क्वेश्चन हो त नंगर पार्कर मिठी जे सिविल जज जेको एक्शन वरितो आहे, कारूंजार जी कटाई थिए पई ऐं होॾां सिंध जा जेके माग आहिनि ॾाढा ख़तरे में आहिनि। हर जॻह ते जेको आहे शयूं जेके नायाब शयूं विकिरो पियो थियनि। होॾां सूफ़ी वारो केस ॾिठो, उतां नंगर पार्कर जो ॾिसो,
सभु इहो धोते भील जो केस हुजे चाहे जोखियो जो केस हुजे, हिते सिंध में ॾाढो ज़ुल्म पियो थिए, ॾाढो ज़ुल्म पियो थिए। रहियल शयूं जेके तारीख़ी माग आहिनि इन्हनि खे जेको आहे हाणे सिंध गवर्नमेंट चाहे ॿियूं कंपनियूं जन मिली करे इहो वॾो हिकिड़ो सिंध सां ज़ुल्म पियो थिए। जॾहिं त ॾिसो गैस जो बहिरान हुजे चाहे ॿिया हुजनि, हर शइ जेको सिंध ॾिए थी, पोइ बि सिंध सां हेॾो ज़ुल्म पियो थिए। ठीकु आहे मां साहब, ॿियो बि कॉलर इकराम ख़ासकली मातली मां। जी ख़ासकली साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। यज़ब अली साहब सां आउं सवाल कंदुसि त हीअं ताज़ो सुप्रीम कोर्ट थोरी एक्टिव ॾिसण में अचे पई असांजी आर्मी एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़, जंहिंमें हीअं ताज़ा हुननि जा फ़ैसिला बि आया आहिनि ऐं तमामु सख़्तु जेके रिमार्क्स बि हुन पास कया आहिनि। ख़ासि करे जीअं अॼु अस्करी पार्क वारो जेको थियो आहे ऐं इस्लामाबाद में बि कुझु पार्क हुआ, उन्हनि ते बि इस्लामाबाद हाई कोर्ट जा सख़्तु रिमार्क्स हुआ। त इहो जेका अली साहब अक्सर ॻाल्हि कंदो आहे त उन्हनि जो एक्टिविज़म जेको तमामु घणो वधी वियो आहे। त हाणे इहा रेस जेका आहे उहा छा शुरू थी वई आहे पावर्स जी? अॻे हिननि पार्लियामेंट सां हूंदो, हाणे जेके असल धणी आहिनि उन्हनि सां हाणे कनि पिया। अच्छा, ॿियो सर हिकिड़ी शइ आहे, अली साहब तमामु घणो वॾो एक्सपीरियंस आहे, हाई एक्सपीरियंस आहे ख़ासि करे मीडिया में। त ही असां उर्दू मीडिया खे ॾिसंदा अचूं पिया त उर्दू मीडिया में को बि तजज़िया निगार असांखे सिंध मां नथो नज़र अचे, मतिलबु सिंधी या जेको असांजी ॻाल्हि करे उते वेही करे। इहो वॾो गेप छो आहे? छो जो असांजे बारे में बि जेकॾहिं उहे कंहिंखां राय वठनि था त उहो बि उते कंहिं लाहौर जे या कराची जे माण्हू खां पुछा कनि था त अंदरूनी सिंध में क्या हो रहा है। इहो सर थोरो ॿुधाइजो ईअं छो आहे? बाक़ी मंगलियो साहब जेका ॻाल्हि कई उतां शुरू कयूं पहिरीं, त मंगलियो साहब जा ॿियो जेको पहलू हो जेको सियासत ते हुननि ॻाल्हायो, नवाज़ शरीफ़ खे इमरान ख़ान खे बहितर करणु खपे, इहो सॼो हुनजो पंहिंजो कॉमेंट हो। उन ते को आऊं फदर छा कॉमेंट कयां हुनजो पंहिंजी सॼो हुनजो कॉमेंट आहे मंगलियो साहब जो। ठीकु आहे, लेकिन जेको पहिरीं ॻाल्हि हुननि कई त असांजा जेके सिविल ब्यूरोक्रेसी आहे उन्हनि सियासी जलसनि में हिननि में हुननि में उन्हनि जी जेका तौहीन थिए थी, हले से अवल त मंगलियो साहब ही को कल्चर को नओं कोन्हे। इहो जॾहिं खां अवामी सियासत जो सो कॉल्ड शुरू थी आहे उन महिल खां इहो इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। इल्ज़ाम लॻंदो हो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद ते त हुनजे जलसे में DC ऐं SP जेके आहिनि उहे माण्हू आणींदा आहिनि, जेको बाद में भुट्टो साहब जॾहिं पावर में लथो त वॾो जलसो जेको कई त पुछे ई पियो त भई आज कौन सा DC SP आदमी लाइ, या नवाज़ शरीफ़ वारनि ते उते पटवारियुनि जी सियासत कनि था ऐं मुख़्तियार। सो इहो को ही असां वटि सिविल ब्यूरोक्रेसी जो इस्तेमालु थियणु पॉलिटिकल इवेंट्स में इहो को नई ॻाल्हि त आहे कोन जंहिं ते एतिरी हैरत थी अचे त 8-10 साल जी ॻाल्हि आहे, ऐं सम्झा थो पुराणी ॻाल्हि आहे। लेकिन पंहिंजी पोस्टिंग बचाइण लाइ ऐं हिकिड़ी सणबी पोस्टिंग वठण लाइ सही उन्हनि खे को मिंथ त कोन थो करे वञे, हू त पाण मिंथ था कनि ऐं पैसा बि ॾियनि था, सभु कुझु कनि था। पोइ जॾहिं हुननि खे पंहिंजी तौहीन महसूसु न पई थिए त अलाए मंगलियो साहिब खे छो पे कावड़ अचे। हा न भई अगरि मूंखे पाण पंहिंजी बेइज़ती महसूसु न पई थिए त यासिर मूंखे छो पे अहसासु ॾियारे, को फ़र्क़ु न पवंदो, मूंखे कहिड़ो फ़र्क़ु भई जॾहिं सो अगरि को मुख़्तियार कार साहब या को अलिफ़ साहब या ॿिए साहब असिस्टेंट कमिश्नर या को DSP हू हिकिड़ी ज़ाती सर्विस ॾियण में पंहिंजे सरकारी मुलाज़िम हूंदे बि ज़ाती सर्विस ॾियण में आर नथा महसूसु कनि त मंगलियो साहिब खे छो बि कावड़ अचे। अच्छा, अॻिते हलूं। बाक़ी हू हिकिड़ो मेहर साहिब उन्हनि हिकिड़ी जनरल ॻाल्हि कई, वॾो ज़ुल्म आहे, हाज़िर बिल्कुलु ज़ुल्म आहे। पर कॉलर वठी वठूं पहिरियों, मोहम्मद बख्श लोराणी थाना बुला खान मां। जी लोराणी साहब छा चवणु चाहींदा? हा साईं अलीकाज़ साहिब खां मुंहिंजो सुवालु आहे, अगरि 23 में फेयर एंड फ्री इलेक्शन थिए थी त तव्हां सिंध खां सवाइ पीपल्स पार्टी जो ॿिनि सूबनि में केतिरियूं सीटूं ॾिसो था, केपी बलोचिस्तान ऐं जेको सो पंजाब में? ऐं ॿी ॻाल्हि त उहो ॿुधण में अचे पियो त पंजाब में पीपल्स पार्टी सीट एडजस्टमेंट कंदी Q लीग सां, ऐं उन खां सवाइ ॿियूं बि ख़बरूं YouTube चैनल सां अचनि पियूं मुख़्तलिफ़ सां त लाहौर में बिलाल हाउस में को जलसो थींदो जंहिंमें मुख़्तलिफ़ विनिंग कैंडिडेट पीपल्स पार्टी में शमूल कंदा, इन ते थोरो साईं अली साहब रोशनी विझो। ठीकु आहे लोराणी साहब। ॿी कॉलर में दाद मोहम्मद गडानी घोटकी मां। जी गडानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
हाँ साईं, जनवरी में नवाज़ शरीफ़ जे अचण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। कल्ह साईं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं हुनजा साथी शाहबाज़ ऐं ॿिया टिया चई रहिया हुआ त नवाज़ शरीफ़ न ईंदो, ऐं अॼु वरी चवणु लॻो आहे पंहिंजो फवाद चौधरी नवाज़ शरीफ़ खे साईं जो आवाज़ जेको आहे उहो क्लियर न पियो अचे, दॿियल आवाज़ कटिजे पियो साईं जो, बसि वरी करे वठनि। जेको इकराम साहिब पहिरीं ॻाल्हि छा कई त ताज़ो जेको आहे उहो नया नया रिमार्क्स अचनि था पिया हा एस्टेब्लिशमेंट जे हाणे ख़िलाफ़ जेको रीसेंट जुडिशियल एक्टिविज़म त न पर जुडिशियल जेके प्रोसीडिंग्स पाण ॾिठियूं आहिनि त जिथे असांजी मिलिट्री डिफेंस मिनिस्ट्री या मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी जेके कमर्शियल थियल आहिनि पर्पज़िस लाइ ज़मीनूं इस्तेमालु थियल आहिनि, उते तमामु सख़्तु रिमार्क्स सुप्रीम कोर्ट ॾिने पई। कराची बेंच में बि तमामु घणो कल अस्करी पार्क लाइ ॿियनि शयुनि ते, हिते जेके शादी हॉल ही सभु थियल आहे उन ते सख़्तु, ऐं पोइ न सिर्फ़ु हुननि फ़ैसिला सख़्तु पिया अचनि पर रिमार्क्स ॾाढा सख़्तु आहिनि। पंहिंजे न हिते त बंदि कराया जेके शादी हॉल ऐं ही थियल आहे, डिफेंस वारा हुते बि अस्करी पार्क चऊं त KMC खे चयो त वठी छॾियो। साईं चीफ जस्टिस साहब जेके आहिनि मुंहिंजे ख़्याल 2 महीना अञा अथनि, फेबरवरी में रिटायर थींदा। अच्छा, सो ॻाल्हि इहा आहे त ही पर रिमार्क्स ॾाढा सख़्तु आहिनि। सो ऑफकोर्स हाणे हिन ते आऊं वधीक को ख़ासरी साहिबु कुझु बि कॉमेंट न कंदसि, जुडिशरी जो मामिलो आहे ऐं जुडिशरी बहितर सम्झे थी। बाक़ी तव्हां चयो त को एंकर न आहे उर्दू में। हा साईं, हिकिड़ो इंट्रस्टिंग सवाल कयो, उहो हुनजी चयूं त छा हाणे खिला जेको क्रिएट थी वियो आहे त एस्टेब्लिशमेंट पुल आउट कयो आहे त पोइ छा हाणे हर को पंहिंजो स्पेस ॾेखारण लाइ करे थो पियो इहो? न आउं नथो सम्झां, आउं सम्झां थो त हाणे छॾियो, हिते नथा ॻाल्हायूं। ठीकु आहे, बाक़ी उर्दू मीडिया जी ॻाल्हि जेका कई त ॼाणी वाणी इन ॻाल्हि खे नथो कॉमेंट करणु चाहियां। ॾिसो बेसिकली इंस्टीट्यूशन्स आहिनि। ॾिसो अगरि आउं उनखे हिकिड़ी ओवरऑल ॻाल्हि करे वञा बजाए स्पेसिफिक थियण जे, त ॾिसो इंस्टीट्यूशन्स आहिनि। जुडिशरी असांजी इंस्टीट्यूशन आहे, पार्लियामेंट आहे, असांजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट आहे, मीडिया आहे, अलिफ आहे, बे आहे। पोइ हिकिड़ी हले तो थो न, हर को पंहिंजी स्पेस वठणु चाहे थो। पोइ कॾहिं केरु वठी सघे थो, कॾहिं नथो वठी सघे, लेकिन बहितर इहो ई आहे त हिकिड़ी का इंगेजमेंट थिए। आउं त हमेशह चाहियां थो, ॿिए बि कंहिं हीअं ताज़ो चयो आहे त इहो को कि हिकिड़ी टेबल ते हिननि जेको रूल्स ऑफ बिज़नेस तय थियणु खपनि। साद रफ़ीक चयो इहो, सभु गॾु वेहनि, लेकिन हू त चइबो डेमोक्रेसी लाइ। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी ॻाल्हियूं ॿियूं बि सोचणु खपनि त बहरहाल अदलिया मतिलबु अगरि हिकिड़ी शइ तव्हां मतिलबु प्रॉपर्टीज़ ऐं हीअ सॼा जेके मामला आहिनि हिन जे बारे में हिकिड़ी क्लैरिटी अचणु खपे त हीअ कहिड़ो कमु कंहिंजो आहे। सो फ़िलहालु एतिरो ई ॻाल्हायूं था हिन ते। बाक़ी जेको हा न हू जेको ॻाल्हि थी उर्दू मीडिया जी ॻाल्हि, ॾिसो उर्दू मीडिया छा करे थी छा नथी करे, तव्हां चओ था अंदरूनी सिंध, त उन्हनि खे केतिरी दिलचस्पी आहे। सिंध में अगरि हुननि जी दिलचस्पी हुजे बि थी त कराची खां ॿाहिरि त किथे आहे कोन। अगरि दिलचस्पी हुजे त पाण ई एंकर्स वग़ैरह हर शइ अची बि वेंदी, पर अगरि दिलचस्पी रखे माण्हू। कॉलर नज़र अगरि मोहम्मद मुराद चाचड़ कंदकोट मां। जी चाचड़ साहब, छा चवणु चाहींदा? साईं मुंहिंजो अर्ज़ु इहा आहे, सुप्रीम कोर्ट कराची में त तमामु घणो बिल्डिंग ते नस्ला टावर ते वठे थी, पर असांजा तारीख़ी माग आहिनि, कचो किलो पको किलो हैदराबाद में जेके आहिनि उन्हनि ते त कॾहिं को नोटिस न वरितो वियो आहे। त उते जेकी इंक्रोचमेंट थियल आहे, जेकी ॿियूं साइडां आहिनि, उन्हनि चयो त अली काज़ी साहिब खां इन ते सवाल करणो हुयो, न कुझु तबसरो करणु। ठीकु आहे चाचड़ साहब। लोराणी साहब, चाचड़ साहब हीअ जेके तारीख़ी माग आहिनि, जीअं मिसाल मतिलबु हीअ कानूनजर वारो जेको मामिलो आहे, हिन में केरु वञी दरख़्वास्त ॾिनी आहे। सो जेके जिथे बि सिंध जा तारीख़ी माग मुतासिर थियनि पिया, को भले अप्रोच करे कोर्ट खे, ऐं पोइ कोर्ट कैन डिसाइड वेल कि हू छा करणु खपे छा न करणु खपे। बाक़ी लोराणी साहिब जेके ॻाल्हि कई पई त हाणे साईं मूंखे सीटनि जो आउं कीअं ॿुधाए सघां थो त केतिरी सीटूं पीपल्स पार्टी खे मिलंदियूं, ऐं तव्हां हिकिड़ी वॾी ज़बरदस्त अगरि हणी छॾी आहे त अगरि फेयर एंड फ्री इलेक्शन थिए। लेकिन चलो अगरि मफ़रूज़े ते ॻाल्हायूं त अगरि फ्री एंड फेयर इलेक्शन थिए त पोइ लोराणी साहिब ॿिए भेरे मूंखे ॿुधाइजो त फ्री एंड फेयर इलेक्शन सिर्फ़ु इलेक्शन डे ते थींदी आहे, त ठपा न लॻनि, हीअ न थिए हू न थिए, या इलेक्शन खां जॾहिं पोलिंग स्टेशन बंदि थी वेंदी आहे त पोइ जेके झुरलू फिरे थो उहो बि हुन में शामिलु थिए थो। पर जे हीअ ॿई मरहला ठीकु बि आहिनि अगरि, त जेको इलेक्शन खां पहिरीं फ़ी नोट फ़ी वोट ऐं हीअ सॼो किसो हले थो, उहो कीअं रुकिजी सघे थो?
सो हाणे चलो मञी वठूं सभु कुझु फ्री आहे त पोइ सभु कुझु फ्री आहे त पोइ इंडिविजुअल्स मैटर कंदा, पोइ फ़र्द मैटर कंदा। मिसाल ख़ासि तौर ते बलूचिस्तान ऐं KP में ऐं कुझु सराइकी बेल्ट में हिते बि पंजाब में बि सराइकी बेल्ट में जिन्हनि जी ज़ाती सीटूं आहिनि, जेके चवंदा आहिनि ज़ाती सीट आहे, उहो अगरि उहे पीपल्स पार्टी में आया त पोइ कुझु मिले, त पोइ कुझु न कुझु ज़रूरु सीटूं मिलंदियूं। पॉपुलर वोट मूंखे नज़र नथो अचे, ऐं बलूचिस्तान में पॉपुलर वोट हूंदो ई कोन्हे। बाक़ी जेको चओ पिया त कुझु शामिलु थींदा, हाणे बिलावल भुट्टो साहिबु कल्ह ज़रदारी साहिबु कल्ह चयो त 5 जनवरी ते लाहौर में जलसो थींदो ऐं हुतां असीं पंहिंजी तहरीक शुरू कंदासीं पंजाब खे रिकैप्चर करण जी बेस ठाहियूं पिया। त ॾिसूं हुन में केरु शामिलु थिए थो। पोइ भेरे साईं निकिता त को ख़ासि शख़्सियतूं शामिलु न थी हुयूं, हिन दफ़े ॾिसजे लेट्स सी। ऐं KP में हुन परवेज़ खटक जो भाउ शामिलु बि थियो पीपल्स पार्टी में, त बल्दियाती में को ॿूटो न ॿारे सघियो। जी हा रहंदो न जमात JU आहे जेका आहे उहा सीटूं खणी पई। ऐं सभु अगरि जे उहा ई ॻाल्हि जीअं तव्हां कई न, त जेकर कॉलर वठी वठो, पोइ चवंदा पिया फ़क़ीर इक़बाल बमरो उमरकोट मां। जी बमरो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलामुअलैकुम सर। वालेकुम सलाम सर, MQ वारा जेके आहिनि बार बार अलॻि सूबे जो जेको आहे इहो जेको कनि पिया, बार बार चवंदा अलॻि सूबो थिए, अलॻि सूबो थिए। इहो जेको अलॻि सूबे जी छो था इहो एतिरी ॻाल्हि कनि, छाकाणि ठीकु आहे बमरो साहब। ॿी बि ॻाल्हि आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? कल 27 दिसंबर बेनज़ीर साहिबा जो शहादत जो ॾींहुं हुयो, त उन हवाले सां जेका बातचीत थी या जेको कुझु तकरीरूं थियो, त उन में हिकिड़ो एस्पेक्ट जेको आइडेंटिफाई थियो त बेनज़ीर साहिबा जी जमात जो जेको फेडरलिज़म वारो जेको आउटलुक आहे उहो त ऑलमोस्ट श्रिंक थी चुको आहे। ऐं हाणे इज़ इट देयर एनी लाइकलीहुड दैट they will bounce back and recapture their constituency in other 3 provinces? Second, इहा ॻाल्हि त जेको इहो लॉस थियो आहे त फेडरल लेवल जी पार्टी श्रिंक थी वई आहे टू द फ्यू डिस्ट्रिक्ट्स ऑफ सिंध, त उन सां ओवरऑल पूरे मुल्क जे अवाम ऐं ख़ासि तौर सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो नुक़सानु थियो आहे या कोई बि नुक़सानु न थियो आहे? पार्टीज़ खे रीजनल लेवल ते ई कमु करणु घुरिजे। आई होप काज़ी साहब विल हैव अ कमेंट ऑन इट। थैंक यू वेरी मच। ठीकु आहे आमिर। पहिरीं कंहिंजो फ़ोन हो? इक़बाल बमरो साहब। हीअ ताज़ी त का अहिड़ी चिण कोन ॿारी अथनि, पर उहे कंदा रहंदा आहिनि, इलेक्शन जे करे कंदा आहिनि। बाक़ी त हुननि खे ख़बर आहे त इहो मुमकिन कोन्हे, को सुबुह उहो ठाहिण, को बेकरी जो केक कोन्हे सिंध जो कटे वठंदा, बड़ी ॻाल्हियूं थियनि थियूं हिकिड़ी। पाण जेके आमिर साहिबु चवनि पिया, ॾिसो ॻाल्हि इहा आहे आमिर साहिबु, त नेशनल आउटलुक जेको आहे उहो पीपल्स पार्टी जो अगरि हुनजो पैमानो इहो आहे त ॿियनि सूबनि मां बि सीटूं खटे, त उहो नेशनल आउटलुक त 2013 खां ख़तमु थी चुको, छाकाणि त 2013 में बि हिननि खे को पंजाब मां ऐं ॿियनि सूबनि मां त रिस्पॉन्स न मिलियो। एतिरो रिस्पॉन्स एफर्ट कनि था, ख़्वाहिश आहे पीपल्स पार्टी जी, ऐं राइटली सो हुजण बि खपे। हर माण्हू जी ख़्वाहिश थी सघे थी, हुननि जी ख़्वाहिश थी सघे थी। त आउं त चाहियां थो त पीपल्स पार्टी पंजाब में वञे ऐं पंहिंजो एफर्ट करे, ऐं नवाज़ लीग ऐं PTI वारा सिंध ॾे रुजू कनि। ऐं सिंध में सिर्फ़ु सिंध जे राजधानी कराची न बल्कि ॿियनि इलाइक़नि में बि यू सी हेल्दी कॉम्पिटिशन ऑलवेज ब्रिंग गुड टू द कॉमनर। हिकिड़ी सुठी ॻाल्हि थींदी, आम माण्हू खे फ़ाइदो थींदो हुन सां कॉम्पिटिशन सां, पर हुननि जी प्रायोरिटी न आहे। हाणे अगरि नवाज़ लीग खे हीउ जेको पैमानो पाण नेशनल ऐं प्रोविंशियल जो ठाहियूं था, त नवाज़ लीग बि पंजाब बेस्ड आहे। असुलु फ़र्क़ु इहा आहे त पंजाब इज़ इनफ कि हुतां खटे वञिजे त पंजाब फेडरल ठाहे सघो था, अदरवाइज़ त हू बि रीजनल पार्टी आहे। एनी चांस सही ॾिसो हींअर जेका सिचुएशन आहे, अगरि आउं सी ऑलवेज अ चांस एंड रूम फॉर एवरीथिंग, ऐं कीअं पेर ॿधी त नथो, लेकिन जेका ग्राउंड ते फ़िलहाल रियलिटी नज़र अचे थी त पंजाब में जेको नवाज़ लीग जो वोट आहे उहो न सिर्फ़ु इंटैक्ट आहे बल्कि वधियो आहे। उहो तमामु हिन महिल हू न लुॾंदो, हुन में डेंट न पवंदो। बाक़ी जेको एंटी नवाज़ लीग वोट आहे, जेको एंटी नवाज़ लीग आहे, उहो पहिरीं पीपल्स पार्टी में बि हो, हाणे पीपल्स पार्टी में निकितो आहे, हाणे PTI में बि आहे, उहो विखिरियल आहे।
छाकाणि हाणे PTI मां बि उहो मायूस थियो आहे। जी हा, पर मुंहिंजो हाणे पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज इहो हूंदो त PTI जो मतिलबु मायूस वोटर खे उहो पाण ॾे आणे, विच इज़ नॉट गोइंग टू बी ईज़ी, को सवलो कोन्हे, आसान कोन्हे। पीपल्स पार्टी वटि सेल करण लाइ बेसिकली पंजाब में वॾो हिकिड़ो बेसिकली ॻाल्हि इहा आहे न त ही मतिलबु छा विकिरो छा कजे, आइटम हुजणु खपनि न, हीअ बि त मार्केटिंग आहे न। जी हा, त तव्हां वटि प्रोडक्ट त हुजणु खपे। जी हा, जी हा। सो सिर्फ़ु इहो आहे त मतिलबु इट्स मतिलबु मुश्किल आहे, लेकिन बलूचिस्तान इज़ एनीबडीज़ गेम, मतिलबु उते जंहिं वटि बि सही कैंडिडेट आहिनि ऐं सही सपोर्ट आहे मथां, जी हा, बलूचिस्तान मां कुझु सीटूं मिली सघनि थियूं, KP मां बि एकड़ ॿेकड़ सीटूं थी सघनि थियूं, सदर्न पंजाब में पीपल्स पार्टी कुझु रूम ठाहे सघे थी पंहिंजे लाइ। सो बाक़ी सिंध त जेको आहे उहो सिंध में फ़िलहालु को आहे न। ठीकु आहे सर। सभु अॻिते हलंदा पिया, पर न बल्कि अॻिते पीपल्स पार्टी जी ॻाल्हि निकिती त हिकिड़ी नंढिड़ो कॉमेंट ज़हन में आयो, उस्मा बुखारी पंजाब जी जेके स्पोक्स पर्सन PMLN जूं, उहे चवनि थियूं त असांखे पीपल्स पार्टी जी न पैसे वारी सियासत सां ख़तरो आहे। न जेके नवाज़ लीग जी तर्जुमान आहिनि उन्हनि खे पीपल्स पार्टी जी पैसे वारी सियासत खां डपु आहे, त अलाह जो शुक्र आहे नवाज़ लीग वारा बि सुञा त कोन्हनि, हरू सुञा त कोन्हनि। न मुक़ाबला कया अथऊं पंहिंजा बाक़ाइदे। हाणे इहा आहे त पैसो ख़र्च करण जो जिगरो कंहिं वटि वधीक आहे, इन्वेस्टमेंट जेको पैसो ख़र्च करण जो जिगर बि त खपे न, पैसो त जाम माण्हू वटि हूंदो आहे, जी हा, पर ख़र्च करण जो जिगर बि खपे। जी हा, जी हा। त ॾिसो नवाज़ लीग, न त नवाज़ लीग वारा कहिड़ा सुञा आहिनि, अगरि पीपल्स पार्टी वटि पैसा आहिनि मिसाल, ख़बर न आहे, छाकाणि ॿिन्ही जा रिटर्न्स में त अहिड़ो कुझु नज़र नथो अचे, लेकिन अगरि पैसा आहिनि मुबैना तौर ते पीपल्स पार्टी वारनि वटि, त नवाज़ लीग वारा कहिड़ा सुञा आहिनि। हाणे जिगर आणी कुझु थोरो पैसो ॾिसो ख़र्च लॻाइनि माण्हुनि में। ॾिसो मूंखे मतिलबु ज़ाहिर का सुठी शइ न आहे पैसो सियासत, लेकिन जो मतिलबु चइबो आहे न त हर शइ मां का चङी शइ ॻोल्हिजे, त का बुराई मां बि चङी शइ, त हिन बुराई मां मूंखे चङी शइ इहा लॻे थी त जेको हेठि पैसो हले थो, जेके हिननि जे प्लॉटनि में बंगलनि में सेफ बंदि पिया आहिनि, तहखाननि में पैसा पिया आहिनि, जिन्हनि वटि पाइनि, वो थोड़ा मार्केट में फेरे तो पैसो। जी हाँ, जी हाँ, जी हाँ, जी सो हिकिड़ो कैलकुलेशन कईसीं त खरबे रुपया इंजेक्ट थियनि था इलेक्शन वारे ॾींहंनि में मार्केट में घुमनि था, पोइ डेकोरेशन वारनि खे, जालनि खे, वर्करनि खे, कारकुननि खे, माण्हुनि खे, पोइ बिरयानी, सो पोल्ट्री फार्म बि वॾो माना बिज़नेस खे सपोर्ट आहे असां वटि पाकिस्तानी इलेक्शन्स। वक़्तु अॻिते हलूं था पिया। अॼु उन इस्लामाबाद हाई कोर्ट में राना शमीम जेको एफिडेविट वारो केस थियो, एफिडेविट वारी जेका ॿार आई उन ते अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट काफ़ी बरम ॾेई इस्लामाबाद हाई कोर्ट चयो त भई तव्हांखे साकिब निसार सां जेको बणे करिणो आहे कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट में जेको आहे मशकूक बणायो वियो आहे इन एफिडेविट खां पोइ, इन करे फर्द जुर्म जेको आहे उहो 7 जनवरी ते हिननि नाफ़िज़ करण लाइ चयो आहे। ऐं चयो अथऊं त राना शमीम साहब खे ख़बर पइजी वेंदी त हाणे केस जेको आहे उहो केॾी ॾुखी नोयत जो आहे। ॾिसो न, मूंखे उहो त अदालत सगोरी आहे, बहितर सम्झंदी फ़र्द जुर्म लागू करे पई, थींदो फ़र्द जुर्म लागू, लेकिन राना शमीम जेको पंहिंजो हल्फिया बयानु अदालत में जमा करायो आहे उन में शायदि उन मोज़िज़ जज साहब जो नालो हुजे जेको हुन पंहिंजे बयान हल्फी में लिखियो हूंदो, पर उहो मोज़िज़ जज जो नालो अख़बार में त कोन छपियो आहे। जी हा, न छपियो, त पोइ तौहीन थी कीअं? इस्लामाबाद हाई कोर्ट जो नालो, इस्लामाबाद हाई कोर्ट जो नालो आयो। हाणे इस्लामाबाद हाई कोर्ट जो नालो आहे ईअं, ख़ैर चलो अदली आहे, पाण हरूभरू बहस न कयूं, हरूभरू छॾे यार। ॻाल्हि इहा आहे त न त, लेकिन उहो ॾिसो इशू आहे त मुल्क में खोड़ सारी शयूं मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में थियनि पियूं। ही ईअं ही जेको चइबो आहे न त ही बेसबब न आहे सभु कुझु। ऐं हिन में कॉन्स्पिरेसी थ्योरी नथो ॻोल्हियां, पर कॉमन जेको एक्सपीरियंस आहे पास्ट हिन मुल्क जी इक़्तिदारी सियासत खे ॾिसण जो, त जेको सभु कुझु चोतरफ़ थिए थो, ही सभु किथे न किथे हू जेके आहिनि न लास्ट पीसिस आहिनि हिकिड़े वॾे पज़ल खे सॉल्व कयो। त हिन मां तव्हांखे जॾहिं ही के अंजाम ते शइ पहुचंदी त तव्हांखे महसूसु थींदो त का बि शइ बेसबब न पई थिए, वधीक नथा चऊं। जी हा, ठीकु आहे, वरी महिरबानी सभु नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में, दुआनि में।